नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली में ख़बर ॾींदा हलूं त कोरोना वायरस दौरान दुनिया के केतिरनि मुल्कनि में लॉकडाउन सबबि होटलूं घुमण फिरण जी जॻहियुनि समेत तक़रीबन समूरा तफ़री हंध बंद आहिनि, जॾहिं त रोडनि ते जंक फूड जूं रेड़ियूं बि न आहिनि। माण्हू वबा दौरान होटल ऐं रोडनि ते लॻल रेड़नि जे खाधे पीते खे तमामु घणो यादि करे रहिया आहिनि, जेके हिफ़ाज़ती क़दमनि खे नज़र में रखंदे अञा ताईं बंद आहिनि। पर केतिरा ई माण्हू अहिड़ी सूरत हाल में अनोखो आइडियाज़ ते अमल करे रहिया आहिनि। ताज़ो ई भारत में हिकु अहिड़ी ATM मशीन लॻाई वई आहे जंहिं मां माण्हू गोलगप्पा कढी सघनि था ऐं कोरोना वबा दौरान बि चटपटे गोलगप्पनि जो मज़ो वठी सघनि था। हिन मशीन जे ज़रिए को बि पैसा विझी पंहिंजे पसंदीदा गोलगप्पा हासिल करे सघनि था। सोशल मीडिया ते हिकु सार्फ़िन तरफ़ां अहिड़ी ATM मशीन जे ज़रिए गोलगप्पा कढण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई, जेका ॾिसंदे ॾिसंदे काफ़ी वायरल थी वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।